पार्टी जो मरकज़ी नायब सदर मां सम्झां थो त अॼोकी जेका हीअ कॉन्फ्रेंस आहे हीअ जेको सिंध एक्शन कमेटी तरफ़ां सिंध जे कौम पर्सन साया वॾनि गॾियल जेका इन सॼे ज़ुल्म जे ख़िलाफ़ु जेको हिननि आवाज़ु बुलंद कयो आहे, जेको सिंध जी ज़मीन ते कब्ज़े खोरी आहे, उन कब्ज़े जे ख़िलाफ़ु जेको आवाज़ु कयो आहे, हीअ अॼोकी कॉन्फ्रेंस उन तसलसल हिकिड़ी कड़ी आहे। सिंध जो माण्हू सम्झे थो त हीअ गुज़िरियल केतिरनि सालनि खां पीपुल्स पार्टी जेको उहो दलाली वारो किरदारु अदा करे पई ऐं सिंध जूं ज़मीनूं जेके पंहिंजी ज़ाती मिल्कियत सम्झी उहे मुख़्तलिफ़ बिल्डरनि खे उन्हनि तेलवार कयो हुन ऐं सॼो ठटो ज़िलो बदीन सिजावल ऐं उन खां पोइ हीउ सॼो सुपर हाईवे उन ते जेके बि सरकारी ज़मीनूं आहिनि उन ते पीपुल्स पार्टी सरपरस्त में उहे कब्ज़ा थिया आहिनि। 6 तारीख़ ते जेको सिंध जे माण्हू तारीख़ी एहतजाज कयो ऐं जंहिं क़िस्म जी उहा बरबरियत थी न सिर्फ़ु असांजी ज़मीन ते कब्ज़ो पर उते जेके असांजी लोकल ज़मीन जा मालिक आहिनि जेके लोकल असांजूं आबादियूं उन्हनि खे जॾहिं उन्हनि थ्रेड ॾिना जॾहिं उन्हनि खे उथारण जी कोशिशि कई त यकीनन सिंध जी माण्हू रिएक्शन ॾिनो ऐं लखनि जे तइदाद में जॾहिं बैरियर टाउन ते गॾु थिया त उन एहतजाज खे बि नाकाम करण लाइ उन जेको सिंधी माण्हू जेका गॾियल ॿधी आहे उनखे जेको आहे सो मायूस करण लाइ उन्हनि जेके हरकतूं कयूं। असां अॼु तव्हांजी मीडिया जे तरफ़ सां इहा हुकूमरान खां घुर कंदासीं त हिकु तरफ़ तव्हां चओ था त बाबा हीअ इन सॼे अमल में बाहियुनि में इन दहशतगर्दी में सिंध जा क़ौम पर्सन मुलवस आहिनि। ॿिए तरफ़ पीपुल्स पार्टी जा वज़ीर जेके उहे प्रेस कॉन्फ्रेंस करे चवनि था त बाबा इहा बाहि जेको आहे सो एम लंडन ॾी आहे ऐं फलाणे क़िस्म जो जेको केमिकल जो इस्तेमालु थियो आहे त उहे जेके बाहि लॻाईंदा आहिनि उहे जेके बिल्कुलु इंटरनेशनल दहशतगर्द आहिनि उहे आज़ादु आहिनि उन्हनि खे तव्हां अख़्तियार था ॾियो उन्हनि खे तव्हां प्रोटोकॉल खोल था ॾियो पर सिंध जो माण्हू जेको परमन एहतजाज करे थो जेको पंहिंजे ज़मीन खे बचाइण जी ॻाल्हि करे थो जेको कब्ज़ा खोरनि सां साम्हूं मुंहुं अॾो अटकाए थो जेको उन्हनि जी मज़ामत करे थो उन्हनि खे तव्हां जेको आहे कूड़नि केसनि में फासाए ऐं उन्हनि खे फ़ोक में रखण जी कोशिशि कयो था। असां सम्झूं था त इहा पीपुल्स पार्टी असो सरदारी ऐं उन्हनि जे सभिनी जेके बि आलाकार आहिनि उन्हनि जी इहा भुल आहे। हीअ सियासी कारकुन आहिनि हीअ क़ौमी वर्कर आहिनि ऐं कंहिं बि सूरत में हिननि जे थ्रेड में कोन ईंदा। सिंध जो माण्हू सियासत कंदो सिंध जो माण्हू मज़ामत कंदो ऐं सिंध यूनाइटेड पार्टी इन सॼी जेका मज़ामत हले पई जेका स्ट्रगल हले पई जेका जदोजहद करे पई उनखे लीड पई करे इनशा ताला पाण उमीद आहियूं त हीअ जदोजहद कॾहिं बि नाकाम कान थींदी न सिर्फ़ु नाकाम थींदी पर हिन ते कॾहिं को ब्लेम कोन लॻंदो छाकाणि त हिन जी क़यादत हिकिड़े मोतबर हिकिड़े सान्यावद हिकिड़े हक़ीक़ी जेको वतन सां इश्क कंदड़ ऐं साईं GM साहिब जो जेको पोइलग आहे साईं GM साहिब जो जेको ख़ानदान जो तसलसल आहे उहे कंहिं बि सूरत में सिंध सां वेसागाती नथा करे सघनि। इन जे करे जंहिं क़िस्म सां माण्हू एतमाद कयो आहे ऐं माण्हू जेको हिन स्ट्रगल खे सपोर्ट कनि था साथ ॾियनि था त यकीनन पाण उमीद कयूं ऐं सिंधी माण्हू जॾहिं ॿियो गॾियल जेको आवाज़ु उते कराची में उथंदो त यकीनन पीपुल्स पार्टी सरकार ऐं ख़ुदि जेके ताक़तवर इदारा आहिनि उन्हनि खे पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठिणो पवंदो ऐं जेसि ताईं मलिक रियाज़ जी कब्ज़ेखोरी ते ख़तमु कान थी जीअं मलिक रियाज़ सिंध जी ज़मीन लाइ कब्ज़ा ख़तमु नथो करे तेसि ताईं जदोजहद कयो आहे जारी। थैंक यू सर।